आज़म है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ है मां सां गॾु नाशी अमीर। नाज़रीन, ईरानी सदर जो पाकिस्तान जो दौरो, पाक ईरान लाॻापा। ईरानी सदर जे ईरान इसराइल छिकताण हलंदे हिन दौरे जा पाकिस्तान ते असर ऐं आलमी सियासत ते असर, उन समेत जेके ॿियूं डेवलपमेंट्स आहिनि उते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ मां सां कराईंदसि। मूंसां गॾु अॼु के पैनल में शरीक आहिनि टई सीनियर डिप्लोमेट्स आहिनि। मूंसां गॾु हसन हबीब साहब, आलम बरोही साहब ऐं GR बलूच साहब अॼु के पैनल में शरीक आहिनि। ऐं अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी की जी महिरबानी मां वक़्तु कढियो जो कि प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ। जीअं सभु अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी आलम साहब ऐं हसन हबीब साहब जी इजाज़त सां। समूरी सूरत हाल मां यादो आहे अॼु कराची में मौजूदु आहिनि ऐं तमामु अहम मसरूफ़ियतूं हुनजी कराची में बि रहियूं आहिनि। उनखां अॻु असां ॾिठोसीं त ॿिन्ही मुल्कनि विच में जेके मुख़्तलिफ़ 8 यादाश्तूं आहिनि अहम नोईअ जूं, उन्हनि ते सही थियो आहे। लाॻापन खे हिकिड़ो नए दौर में वठी वञण जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? हीउ दौरो जेको हिन नई हुकूमत जे हूंदे पहिरियों दौरो आहे कंहिं बि मुल्क जे सरबराह जो, ऐं उन सां गॾोगॾु ईरान इसराइल छिकताण जे हलंदे ईरानी सदर जो कंहिं मुल्क जो हीउ पहिरियों दौरो आहे। हिन दौरे जी अहमियत, पाक ईरान लाॻापा छा कीअं ॾिसंदो सर? जो सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त असांखे ख़ुशी आहे त असांजे पड़ोसी मुल्क, असांजो पाड़ेसरी मुल्क, असांजो ब्रदर मुल्क, असांजो उहो मुल्क जंहिंसां असांजा तारीख़ी, कल्चरल, आइडियोलॉजिकल ऐं बलोच हुअण जे नाते सां असांजो काफ़ी सारा बलोच जेके आहिनि से ईरान में रहनि था। सो हिक लिहाज़ सां ईरान खे काफ़ी बलोच जेके आहिनि सो पंहिंजो ॿियो घर बि सम्झंदा आहिनि। उन लिहाज़ सां ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हू तशरीफ़ हिते आया आहिनि असांजे मुल्क में। उन्हनि खे असां आदरबाह था कयूं एज़ अ मेंबर ऑफ द सिविल सोसाइटी, एज़ सिटीज़न्स ऑफ पाकिस्तान। ऐं असांखे तमामु घणियूं तवक़ुआत आहिनि त हीउ दौरो जेको इन तमामु हिकिड़े अहम मोड़ जेको अॼुकल्ह इंटरनेशनल रिलेशन जो आहे उन ते वठे पियो। तन जूं काफ़ी सारियूं जेके आहिनि से होपफुली पॉज़िटिव आउटकम निकिरंदा। मां हिन दौरे खे टिनि जहत खां ॾिसां थो, टिनि एंगल्स खां ॾिसां थो। हिकिड़ो आहे स्ट्रेटेजिक, डिप्लोमेटिक एंड पॉलिटिकल एंड इकोनॉमिक। मां इकोनॉमिक खां शुरू कंदुसि। असांखे इहो न विसारणु घुरिजे त ईरान जेको आहे सो दुनिया में सभ खां एनर्जी जे हवाले सां रिच कंट्री आहे। दुनिया में गैस जी जेका सेकेंड लार्जेस्ट जेको डिपॉज़िट आहे सो ईरान में आहे रशिया खां। तक़रीबन 5 या 6 नंबर ते ऑयल जे हवाले सां। ऐं ॿियूं हज़ारे ॿियूं दौलतूं जेके आहिनि उनजी ज़मीन जे अंदरि आहिनि। नंबर 2 ॾाढी हिकिड़ी एंटरप्रेन्योरल जेका असां क़ौम आहे, 3000 साल खां मथे हुननि जी तारीख़ आहे। हू वॾी एम्पायर जो हिसो रहिया आहिनि, कल्चरली रिच आहिनि, काफ़ी सारियूं असांजूं रिलीजियस जॻहूं हुते आहिनि। सो ईरान इज़ सो इम्पोर्टेंट, वाइटल टू आवर रिलेशनशिप, जंहिंखे असां कंहिं तरह सां बि इग्नोर न कयो, न करणु घुरिजे असांखे इन द पास्ट। ऐं जेकॾहिं कयो आहे त उनजी असांखे क़ीमत अदा करणी पए। हाणे इमेजिन कयो त जेकॾहिं इहा पाकिस्तान ईरान गैस पाइप लाइन जेका आहे सा 10 साल 20 साल पहिरियां अचे हा, न तव्हांजो सर्कुलर डेट हुजे हा, न तव्हांखे कैपेसिटी चार्ज ॾियणा पवंदा। ऐं मां यकीन सां चई सघां थो त असांजो जेको कर्ज़ आहे बैरूनी या अंदरूनी, उहो अॼु खां मूंखे यकीन आहे त तक़रीबन 30 खां 40% घटि हुजे हा। सो असां हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी छॾे ॾिनी आहे। ॿियो त ॾाढो हिकिड़ो ख़ुशहाल सोसाइटी आहे जंहिंमें काफ़ी सारियूं शयूं असां विकिणी सघूं था, उन्हनि जूं काफ़ी सारियूं शयूं हुते वठी सघूं था। त उन लिहाज़ सां आई थिंक इकोनॉमिकली इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर अस त असांजो ईरान सां तमामु बहितर असांजा डिप्लोमेटिकली डेफिनेटली असांजो वेस्टर्न जॾहिं त असां वटि ईस्टर्न बॉर्डर ते असां हिकिड़ो बीठो आहे, हिकिड़ो दुश्मन मुल्क आहे या हिकिड़ो मुखालिफ़ मुल्क आहे, अफ़गानिस्तान बि हॉस्टाइल रहे थो, त असांजा डिप्लोमेटिक रिलेशन हिन कम अज़ कम हिन हिकिड़े पॉलिसी सां त बहितरीन मॉडल हुअणु घुरिजे असांजा। सो डिप्लोमेटिकली बि असांजे लाइ इंपॉर्टेंट आहे। ऐं ईरान जेको आहे सो हिकिड़ो तमामु वॾी हैसियत रखे थो दुनिया जे अंदरि, ख़ासि तरह सां आम तरह सां ऐं ख़ासि तरह सां मुस्लमान मुल्कनि जे दरमियान में हिकिड़ो तमामु अहम उनजो किरदारु आहे। OIC ठाहिण में पाकिस्तान ऐं ईरान जो ॾाढो अहम किरदारु आहे। सो डिप्लोमेटिकली बि असांखे हिक ॿिए सां गॾिजी जेको आहे सो करिणो पए थो, ॻाल्हाइणो पए थो। काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि इश्यूज़ जिन ते असांखे गॾु गॾु जेको आहे सो हलणो पए थो। सो आई थिंक डिप्लोमेटिकली वी आर इम्पोर्टेंट फॉर ईच अदर। इहो स्ट्रेटेजिकली दुनिया जेका असां हींअर फ्लक्स में आहे, काफ़ी नया अलायंसिस जेके आहिनि से ठहनि पिया था, नयूं एक्सेस ऑफ फोर्सिस पियूं ठहनि। उन में ज़रूरी आहे त पाकिस्तान जा ऑप्शन्स मुख़्तलिफ़ हुअणु घुरिजनि।
regionally bhi and internationally. So I think टिनी हैसियत सां strategically, diplomatically and economically, in my view, Pakistan-Iran relations are very, very important. We must bring it to the priority that they deserve. I'm hopeful that जेका हींअर visit आहे President जो, that will be a beginning of that process. जी जी सभु मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे आलम साहिबु आवाज़ ॾींदसि साईं ही हितां खां हिकिड़े नए दौर जो आगाज़ हुअणु घुरिजे जीअं जीआर साहब फरमायो त देरि थी आहे असांखे पर हाणे जेको असांखे मौक़ो मिलियो आहे त असांखे वधीक देरि न करणु घुरिजे ऐं तमामु समझदारी सां इनखे प्रायोरिटी ते रखी करे असांखे अॻियां वधिणो पवंदो अव्हां कीअं ॾिसो पिया हिन दौरे खे सर बलोच साहब सही चयो त इकनॉमिकली तमामु अहम जेको आहे सो दौरो आहे ऐं हिन गवर्नमेंट जे पावर में अचण खां बाद आई थिंक ईरान इज़ द फर्स्ट कंट्री और जंहिंजो जेको आहे हेड ऑफ स्टेट लेवल ते विज़िट थिए पियो इहा इम्पोर्टेंस हुनजी पंहिंजी जाइ ते एक्चुअली ईरान सां असांजा तालुकात जेके आहिनि से वर्नर जीअं फ्रिक्शन फ्री कोन हुआ काफ़ी वक़्तु खां बल्कि पहिरियों जेको तालिबान जो गवर्नमेंट तालिबान पावर में आया पहिरियों दफ़ो उन ॾींहंनि खां वठी जॾहिं मज़ार शरीफ़ में हुननि जा डिप्लोमेट्स मरी विया जो को तालिबान ते हुननि इल्ज़ाम हयो ऐं जेको आहे सो उन्हनि असांखे अॻुवाट जेको आहे सो ॿुधाए छॾियो हुयो त असांजे डिप्लोमेट्स खे ख़तरो आहे ऐं इन खां बाद जेको आहे सो असांजे मुल्क में जेको हिकिड़ो सेक्टेरियन हिकिड़ो वेव आहे हिते कुझु उन्हनि जा माण्हू बि क़तल थिया ऐं जेको आहे सो बॉर्डर जे मथां उन्हनि जो हमेशह ईराननि जो इहो रहियो त पाकिस्तान जे टेरिटरी मां कुझु अहिड़ा कुझु ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि कुझु मिलिटेंट्स आहिनि जेके ईरान जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ कमु था कनि या ईरान खे हार्म था पहुचाइनि नुक़सान था पहुचाइनि इहो बि पुराणो किसो आहे ऐं जेको आहे सो वरी रिसेंटली जेको आहे सो असांखे बि उन्हनि खां इहा शिकायत रही आहे त हिते जेके मिलिटेंट्स आहिनि कुझु बलोच जेके इंसर्जेंट्स आहिनि उहे बि बॉर्डर जे ॿिए तरफ़ खां जेको आहे सो हेॾे अची करे कारवाई करे वरी वापसि हलिया था वञनि सो असांजे ईरान जे विच में यानी सिक्योरिटी जो मसइलो बि आहे इनखे कंहिं सूरत में हिनखे हल करणु खपे असां ॾिठो त कुझु वक़्तु अॻु में ईराननि जेको आहे सो हालांकि ईरानी हमेशह दे आर वेल नोन फॉर देयर पेशेंस रेस्ट्रेंट लेकिन उन्हनि जेको आहे सो पाकिस्तान ते मिज़ाइल जो हमिलो कयो चयूं त असां मिलिटेंट मारिया आहे उनजो वरी रिटेलिएट पाकिस्तान कयो दैट वॉज वेरी अनफॉर्चुनेट बिटवीन टू मुस्लिम कंट्रीज़ टू नेबर्स ऐं उन खां बाद वरी जेको आहे सो सैनिटरी प्रिविलेज ॾाढो सुठो थियो दानिशमंदी जेको आहे सो वक़्त ते कमु अचे वई ऐं जेको आहे सो इन टेंशन खे ॿिन्ही लीडरशिप जेको आहे सो ख़तमु कयो इहा सुठी ॻाल्हि आहे वॾी दानिशमंदी आहे ऐं उन खां बाद जल्दी जेकॾहिं ईरान जो प्रेसिडेंट असांजो मुल्क विज़िट थो करे तव्हांजो मतिलबु जेको आहे सो उहे बि सीरियस आहिनि इन मसइले खे हल करण जे लाइ असां बि सीरियस आहियूं हाणे इहो थियो हिकिड़ो सिक्योरिटी जो आस्पेक्ट इन सॼे कॉन्टेक्स्ट में तव्हां हिन विज़िट खे ॾिसी सघो था नंबर 2 जेको आहे सो इकनॉमिकली बलोच साहब सही चयो इकनॉमिकली असां उन्हनि सां हिकिड़ो मुआहिदो कयो मार्च 2013 में जी हाणे उहो जेको आहे सो असां उन्हनि खां गैस वठंदासीं उहो गैस जो जेको हुननि जो शेयर हुयो पाइप लाइन हुयो उहो पंहिंजो ठाहे छॾियो असां वारो अञा ताईं ठहियो कोन्हे को जी असां वटि मसइलो इहो आहे त अमेरिकन्स उनजे सख़्तु ख़िलाफ़ आहिनि ऐं जेको आहे उन्हनि 2-3 दफ़ा थ्रेट कयो असांखे जेकॾहिं तव्हां इन प्रोजेक्ट खे खणी अॻिते हलंदव त असां तव्हां ते सेक्शन्स बि लॻाए सघूं था हाणे असांजो जेको आहे सो अंदरूनी हालत इहा हुई जो असां इकनॉमिकली क्राइसिस में हुयासीं त अमेरिका खे डिफाई बि न पिया करे सघूं छो त असांखे
अमेरिकन कंट्रोल जेको आहे सो फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स खां बेल आउट बि वठिणो आहे। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे सो जॾहिं यानी सऊदी ऐं ईरान जे विच में चाइना खे ठाह करण खां अॻु में हालतूं जेको आहे सो ॿिन्ही मुल्कनि जे विच में टेंशन वारियूं हुयूं। ऐं उन सूरत हाल में असां जेको आहे सो पंहिंजे ट्रेडिशनल अलाए सऊदी अरब जे असांजो लाड़ो खणो हुयो। ऐं लेट अस बी फ्रैंक एंड ऑनेस्ट, सो इन जे करे ईरान सां जेको आहे सो असांजे तालुकात में स्टेबिलिटी, मज़बूती या का गुडविल या ख़ुशगवार उहा सूरत न पई अचे। हाणे जेको आहे सो ॿिन्ही मुल्कनि जे विच में जेको आहे सो चाइना जे ठाह कराइण खां बाद असां चई सघूं था त सरफेस ते एटलीस्ट सतह ते इहे तालुकात जेके आहिनि से क़ाइम आहिनि ऐं जेको आहे ख़ुशगवार लॻनि था। पर अञा बि मुंहिंजो ख़्यालु आहे त अंडर द नीथ सरफेस जे हेठां जेको आहे सो अञा ॿिन्ही मुल्कनि जे विच में टेंशन आहे या डिस्ट्रस्ट आहे। हिक ॿिए ते अञा उन्हनि खे उहो एतमाद न आहे जेके ॿिन्ही मुल्कनि जे दोस्त मुल्कनि जे विच में एतमाद हुजणु खपे। ठीक आलम साहब, इन शे के अॻियां वधाईंदासीं। हसन हबीब साहब, आप फिर पाऊंगी अंडर द नीथ तंहिंजे करे जी जी मां ख़तम थो कयां। तंहिंजे करे जी आलम साहब प्लीज। ॿिन्ही असांजे लाइ प्रॉब्लम हो त ॿिन्ही मुल्कनि जे विच में असां पंहिंजे बायलेटरल रिलेशनशिप खे कीअं बैलेंस कयूं, ऐं अञा इहो प्रॉब्लम असां वटि आहे। सो इहो बि असांखे जेको आहे सो हिन ज़िदत में ॾिसणु खपे ऐं इहो ज़रूरी आहे। ऐं जेको पाइप लाइन जो जेको मसइलो आहे जी, छो त हिन में सभिनी चयो आहे त जेकॾहिं ईरान हलियो थो वञे त तव्हां जेको आहे सो हुनजी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, वॉलेशन कई आहे, जेकॾहिं उहो इंटरनेशनल कोर्ट में वञे थो त असां ते हिकिड़ो हेवी क़िस्म जो जुर्मानो थी सघे थो। सो इन मसइले खे बि जेकॾहिं असां हिन विज़िट में कुझु हल करे वञूं त इहा असांजी वॾी कामयाबी थी। जी ठीक आलम साहब, हमारी गाल के आगे बढ़ेंगे। हसन हबीब साहब, आप क्या कहेंगे, आप कैसे देखते हैं इस दौरे को? और जैसा कि आलम साहब ने फरमाया कि अंडर द नीथ अभी भी कुछ डिस्ट्रस्ट और उसके अलावा कुछ मसाइल हैं। हमने देखा कि अभी जैसे कि आलम साहब ने भी कहा कि वहाँ की सीरियसनेस का आलम यह है कि वहाँ से हेड ऑफ़ द स्टेट यहाँ पर मौजूद हैं, लेकिन उनको रिसीव करने हमने देखा कि यहाँ से एक मिनिस्टर गए, और इसके अलावा आपने देखा कि फ़ॉरेन ऑफिस से भी या फ़ॉरेन मिनिस्टर भी वहाँ पर नहीं मौजूद थे उनके वेलकम के लिए। इसके अलावा जो ये ईरान और इजराइल वाला जो मामला हुआ उसमें भी हमने देखा कि बड़ी रिलेक्टेंस का मुजाहरा मुसलसल पाकिस्तान की जानिब से किया गया और उस पर काफ़ी टाइम लिया गया। तो आप कैसे देखते हैं इस मामले को, और फिर कैसे जो बात हो रही है कि आगे यहाँ से लेकर प्रायोरिटी बेसिस पर लेना होगा इन मामलात को? जी थैंक यू। ये बात तो बिल्कुल कंफर्म है और हमारे दोनों सीनियर्स ने बात कही कि ईरान इज आवर वेरी इंपॉर्टेंट नेबर, और हम अफोर्ड नहीं कर सकते कि ईरान के बॉर्डर पे नहीं हमारे वेस्टर्न बॉर्डर पे कोई भी छोटी सी गलती हो। लेकिन ये बॉर्डर डिफिकल्ट भी बहुत है। बलोच साहब ऐसे बयान कर रहे थे, इट्स अ वेरी फ्लैट डिफिकल्ट बॉर्डर टू मैनेज। कुछ फ्रीली क्रॉस ओवर करते हैं, उनकी वहाँ रिश्तेदारियां हैं, अलायंसेज हैं जहाँ से ड्रग्स भी हो रही हैं, ह्यूमन ट्रैफिकिंग भी हो रही है। तो इट्स अ डिफिकल्ट बॉर्डर बट मैनेजेबल। हमारे ईरान के जो ताल्लुकात हैं वो उतने फ्रेंडली नहीं है जितने होने चाहिए एज अ नेबर, और 70+ ईयर से हमारे रेगुलर ताल्लुकात हैं। लेकिन ऐसी भी कोई सूरत हाल नहीं कि जिसमें परेशानी हो। तो हमें कोशिश ये करना चाहिए कि अपने रिलेशनशिप को हम ठीक से मैनेज करें, खास तौर पे जब ये नए अलायंसेज इमर्ज कर रहे हैं पोस्ट यूक्रेन वॉर, इजराइल का गजा पे जो हमला है पहले और बाद में जो लेटेस्ट ईरान का हमला। तो ये सारी चीजें हैं जो डिमांड करती हैं कि हम दोनों मुल्क कंसल्टेशन करें, और प्रेसिडेंट इब्राहिम रईसी का यहाँ आना बड़ा खुशाइन है कि हम डायरेक्ट डायलॉग एट अ वेरी हाई लेवल करें। उनकी शहबाज शरीफ साहब से मुलाकात हुई है और प्रोबेबली आसिम मुनीर साहब से भी उनकी मुलाकात हुई है। एंड इट्स अ वेरी बिग डेलीगेशन विच केम, और 8 MOU साइन हुए। कंसिडरिंग कि हमारे पास भी डिप्लोमेटिक एंड इकोनॉमिक ऑप्शंस कम हैं और ईरान के पास भी कम है, तो कोई बहुत ज्यादा मेजर चेंज हम एक्सपेक्ट
ایکسپیکٹ نہیں کر سکتے ان MOU سے یا وزٹ سے. لیکن یہ ایک کلیریفائی کرنے کے لیے بہت ضروری ہے, جیسے جنوری میں دونوں ملکوں نے ایک دوسرے پہ لمیٹڈ اٹیک کیا تھا, تو جو ڈیفیکلٹ سچویشن پیدا ہوئی تھی گو کہ اسی وقت ڈپلومیٹیکلی وہ دور ہو گئی تھی, لیکن بہت ضروری تھی کہ فرام ویری ہائی لیول ایک دوسرے کو ایشورنسز دی جائیں, اور جو میرے خیال میں دی گئی, مطلب ابھی تک پبلک نہیں کیا گیا ہے پورا, بٹ دونوں ملکوں کی یہ کنسلٹیشن بہت ضروری تھی. ایران ہمیشہ سے اپنے آپ کو کہتا ہے کہ وہ پاکستان کی انرجی سیکیورٹی کا گارنٹر ہے. انفارچونیٹلی ہم مینج نہیں کر پاتے. مجھے اچھی طرح سے یاد ہے جب 2016 میں پریزیڈنٹ حسن روحانی آئے تھے تو انہوں نے پارلیمنٹ کی تقریر میں خاص طور پہ یہ کہا تھا کہ ہم پاکستان کی انرجی کے گارنٹر ہیں. اس کے علاوہ ہمارے ملک میں اور ایران میں اسمگلنگ بہت ہو رہی ہے. لاسٹ ایئر پریزیڈنٹ رئیسی اور پرائم منسٹر شہباز شریف صاحب نے بشین منتھ بارڈر اوپن کیا تھا, جس سے کافی لوگ ٹریول کر رہے ہیں, اور جو پبلک ٹو پبلک کانٹیکٹ ہے جو بہت ضروری ہے وہ ہو رہا ہے. ہمارے یہاں سے بے تحاشا زائرین بھی جاتے ہیں, بائی ایئر بھی جاتے ہیں. ضرورت اس بات کی ہے کہ اس کو زیادتی سے بڑھا کے ہم لوگ اس طرف شفٹ کریں, پیپل ٹو پیپل کانٹیکٹ میں نہیں, جنرل سیاحت کے لیے بھی لوگ جائیں. ایران کے پاس بہت ساری سائٹس ہیں, اصفہان, شیراز, اور ان کا نارتھ بہت اچھا ہے, لوگ وہاں آتے ہیں. ہمیں ہمارے لوگوں کو بھی جانا چاہیے. پلس ہمیں ایسے پروگرامز انٹروڈیوس کرانے چاہیے کہ ایرانیز آئیں ہمارے یہاں ڈفرینٹ جگہ دیکھنے کے لیے, ہسٹورک, ریلیجس اور ایڈونچر ٹورزم جس میں سمندر ہے یا پہاڑ ہے یا ڈیزرٹ سفاریز ہیں. تو ہمیں کوشش کرنی چاہیے کہ اپنے کانٹیکٹ بڑھائیں. اور جو سب سے اہم معاملہ ہے جس پہ ہمارے دونوں سینئرز ہیں, بلوچ صاحب نے بھی اور بروئی صاحب نے بھی ریفر کیا, وہ ایران پاکستان گیس پائپ لائن کا. اب مشکل یہ ہے کہ امریکہ ڈائریکٹلی انڈائریکٹلی یہ ہونے نہیں دے رہا, اور اگر ہم نہیں کریں گے تو پھر ہم انٹرنیشنل آربیٹریشن کورٹ میں جا کے پھنسیں گے. تو ہمارے لیے بڑی عجیب سچویشن ہے کہ اونلی 80 کلومیٹر پائپ لائن جو ہمیں ڈالنی ہے, لیکن پائپ لائن ڈال بھی دی ہم نے تو ہمارے لیے مسائل حل نہیں ہوتے. میرا خیال میں اس کے لیے ہمیں بہت اپنی پوزیشن واضح طور پہ امریکہ کو بیان کرنی چاہیے. ہماری آج کل اسٹریٹجک پوزیشن کافی بہتر ہے, اور ہم امریکہ کو ہماری کسی حد تک ضرورت ہے جو نئے پازیٹیو سائنز آ رہے ہیں وہ دیکھتے ہوئے. تو ہمیں چاہیے کہ امریکہ سے, جیسے ٹرکی نے ایگزامشن لیا تھا, جیسے انڈیا نے کوڈ بناتے وقت ایگزامشن لیا تھا چابہار پہ, ہمیں امریکہ سے بڑا کھول کے بات کرنی کہ ہماری انرجی کا مسئلہ, ہمارے یہاں گیس نہیں ہے, پبلک کی لائف مشکل ہے, انڈسٹری سروائیو نہیں کر پا رہی. تو ہمیں بہت کلیئرلی امریکہ کو بتانا پڑے گا, اور اس کے لیے ہمیں لابی کرنی چاہیے. اس کے لیے ہمیں اسٹیٹ ڈپارٹمنٹ کو بہت اسٹرانگلی ایڈریس کرنا چاہیے. تو ہمیں کافی محنت کرنی پڑے گی. ہمیں ہمارا جو ڈپلومیٹک اور اکنامک اسپیس ہے وہ بہت لمیٹڈ ہے. ایک طرف ہمیں جیسے ان لوگوں نے کہا کہ ہمیں بہت تھوڑے سے اماؤنٹ کے لیے خوشامد کرنی پڑتی ہے, دوسری طرف ایک بہت بڑی اپرچونٹی جو ہم لوز کر رہے ہیں اس لیے کہ وی کی ناٹ پٹ اپ آور کیس اینڈ گیٹ اٹ اپروو کہ بھئی ہمیں تو گیس کی ضرورت ہے, آپ ہمیں کسی طرح سے ریلیف دلائیں. دوسری ہمارے جو عرب فرینڈز ہیں وہ گیس کو ٹوٹل اس پہ انٹرنیشنل مارکیٹ پہ دینا چاہتے ہیں, اور آپ کو یاد ہوگا پوسٹ یوکرین ساری گیس شفٹ کر گئی تھی یورپ کی طرف, اور ہمارے لیے کوئی LNG یا کوئی اور سورس نہیں رہ گیا تھا. تو ہمیں ضرورت اس بات کی ہے کہ اس موقع سے فائدہ اٹھا کے اپنا میسج بڑا کلیئر سب کو دینا چاہیے کہ جی وی مین بزنس. اور یہ جتنے بھی ہمارے ایگریمنٹس ہیں خاص طور پہ جو بارڈر مارکیٹس کے, یہ ہمارے لیے اسینشیل اس لیے ہیں کہ جو تقریباً 5 بلین کی اسمگلنگ ہوتی ہے آئل اور ادر کموڈیٹیز کی فرام ایران ٹو پاکستان اور پاکستان ٹو ایران, اس کو ہم کرب کریں, اس کو ٹیکس نیٹ میں لائیں, ایکسچینج کا ایک میکانزم ڈیولپ کریں. اب ہم چاہے چائنیز یوان میں پیمنٹ کریں یا کموڈیٹی میں پیمنٹ کریں, ہمیں چاہیے کہ ہم اپنا جو کیس ہے اپنی اکنامک ڈیولپمنٹ کا اس کو بڑی سیریسلی پرسو کریں, اور جو بھی ہمارے دوست یا جو دوست نہیں ہیں ان کے سامنے اپنی نیڈس کو اور اپنے کیس کو پریزنٹ کریں. بہت درست. بہت حسن صاحب آپ کی بات کو آگے بڑھاؤں گی. جی صاحب اوہاں چھا ॾिसो पिया पाक ईरान गैस पाइप लाइन जो मुस्तक़बिल ऐं जेके ॻाल्हियूं हसन साहब कयूं त असांखे न रुगो ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे वधीक बहितर बणाइण लाइ असांखे पीपल टू पीपल कॉन्टेक्ट खे ॾिसणो पवंदो, स्ट्रेंथन करिणो पवंदो, पर उन सां गॾोगॾु जेका हू ॻाल्हि कनि पिया त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे असांखे पंहिंजो केस असराइते नमूने सां क्लियर रखिणो पवंदो. को शक न आहे त पाकिस्तान ईरान गैस पाइप लाइन असांजी हाणे तक़रीबन सर्वाइवल जो मसइलो बणिजी पियो.
उनखे नेगेटिव खे छॾे उहो बि हिकिड़ो कंसिडरेशन करण वारी ॻाल्हि आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता आहे असां नथा करे सघूं इम्प्लीमेंट पंहिंजो जेको साइड आहे त असांखे $18 बिलियन जो ॾियणो पवंदो, छाकाणि जो आई थिंक $1 मिलियन पर डे जो असां ते डिफॉल्ट आहे for the past now, I don't know, 10 years or so. Yeah, we were supposed to finish it by 2014. Yeah. So, उन खां वठी 24 ताईं 10 सालनि जो $1 बिलियन पर डे तव्हां लॻायो त केतिरा पैसा थी था वञनि पिया. सो उहो हिकिड़ो वॾो केस आहे असांजे ॿियो ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे अल्टीमेटली पंहिंजे एनर्जी जो को वेझो सस्तो ऐं रिलायबल सोर्स खपे थो. That is our vital national interest. And I cannot understand का बि कुवत चाहे अमेरिका हुजे चाहे को बि हुजे उहो असांखे पंहिंजे वाइटल नेशनल इंटरेस्ट खे परसू करण खां रोके सघे थो. इट इज़ ऑल अबाउट मेकिंग अ कमिटमेंट एंड टेकिंग अ डिसीजन. आई थिंक दिस गवर्नमेंट शुड शो इट्स लाइक हिकिड़ी पंहिंजी हिम्मत ॾेखारणु घुरिजे, मॉरल अथॉरिटी ॾेखारणु घुरिजे, डिप्लोमेटिक अथॉरिटी ॾेखारणु घुरिजे, तरीक़े सां टेक्ट सां ऐं हिकिड़े ॾाढे सोफिस्टिकेटेड अंदाज़ में पंहिंजो केस पेश कर. And there are several countries which have got it. India के तव्हां ॾिसो, ठीकु आहे, इंडिया वटि वधीक लीवरेज आहे, but at least we can like make up a strong case before the US Congress. Lobbying कराइनि था माण्हू काफ़ी सारो. There are several mechanisms through which you can always put up your case in these capitals. So I think government should be serious about it. ही असांजे लाइ हिकिड़ो अपॉर्चुनिटी आहे. जेकॾहिं इहा अपॉर्चुनिटी असां खां हली वई ऐं असां ते उनजे बजाए हिकिड़ो असां ते बर्डन अची वियो त आई थिंक दिस विल बी अ बिगेस्ट फेल्योर ऑफ गवर्नेंस. ॿिया त असांजा घणा गवर्नेंस जा फेल्योर्स आहिनि, पर लेकिन मां तवक़ो इहो थो कयां त जेका हींअर जी हुकूमत आहे, कोलिशन गवर्नमेंट आहे, जंहिंमें बल्कि छाकाणि जो इन गैस पाइपलाइन जो जेका रिपोर्ट कई वञे थी त सरदार प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहिबु जॾहिं पंहिंजे पहिरें दौर में एज़ अ प्रेसिडेंट हो त हुनजो इहो ब्रेन चाइल्ड हो ऐं हिन ई बल्कि इहो जेको एग्रीमेंट साइन थियो हुनजे आख़िरी हफ़्ते या आख़िरी ॾींहुं थियो हुयो बिटवीन ईरान एंड पाकिस्तान. सो नाउ ही बीइंग इन द प्रेसिडेंसी एंड ऑल्सो बीइंग अ kind of supporter of the government, if not in the coalition government, and he has a influence. I think he should use his influence. वो पंहिंजे influence के इस्तेमाल करे, पंहिंजे wisdom के इस्तेमाल करे. ऐं Prime Minister साहब भी हिकिड़ो visionary माण्हू आहे, who believes in business, who believes in solutions. So there is a solution. You and me can see it. Why can't they see it? It's impossible. They should withstand any pressure coming from any quarter internationally, because now it is do it now or you suffer it for many years to come. So I think as a hikmat jo iho hi ahe isharo asana asanje national interest jo iho hi dictation ahe ta asake we should implement Pakistan Iran gas pipeline. ठीक आलम साहब, टाइमिंग केतिरी इंपॉर्टेंट आहे दौरे जी, ऐं टाइमिंग जे खे साम्हूं रखंदे जेका ईरान इसराइल छिकताण आहे उनजा कहिड़ा असर ॾिसो पिया? वहाँ को प्रेशर वधी सघे थो मुल्क मथां? ॾिसो हिन में बलोच साहब जेको आहे सो सही था चवनि, असांखे स्टेट वठणु घुरिजे, पर सुवाल इहो आहे त असां स्टेट वठण या बोल्ड डिसीजन वठण जी पोज़ीशन में आहियूं एज़ अ नेशन, एज़ अ कंट्री. तव्हां उन्हनि खां $8 बिलियन IMF खां था वठो ऐं असांखे ख़बर आहे त अमेरिकन जे तरफ़ां नॉट या उहो इजाज़त ॾींदा त असांखे पैसा मिलंदा, जेकॾहिं उहो मना कंदा त इहे पैसा असांखे न मिलंदा. वर्ल्ड बैंक असांखे सपोर्ट कंदो जॾहिं अमेरिकन जी मर्ज़ी हूंदी. अहिड़े नमूने सां जेकॾहिं ॾिसूं असां वी आर ऑलरेडी बिहोल्डिंग टू अवर गल्फ, जो रिच गल्फ फ्रेंड्स आहिनि उन्हनि खे. असां वटि ॿ मिसाल साम्हूं आहिनि त मलेशिया में जेका समिट पई थिए तव्हांजे प्राइम मिनिस्टर जे इनिशिएटिव ते, असांखे हिकिड़े गल्फ इम्पॉर्टेंट दोस्त, ट्रेडिशनल दोस्त असांखे मना कयो त तव्हां हिन समिट में न वञो, त असां न वियासीं. सवाल इहो आहे त पोज़ीशन पहिरियों ॾिसो. तव्हां हाणे बि सऊदी अरब खां जेको आहे सो $5 बिलियन जे लाइ जेको आहे सो हुननि जो फॉरेन मिनिस्टर आयो, प्रॉमिस करे वियो आहे, कुझु हुननि पैसा अॻ में रखाया आहे. ऐं जेको आहे सो इहो जेको उहो
ईरान जे प्रेसिडेंट जे विज़िट खां 2-3 ॾींहं अॻु में हिननि विज़िट जेको आहे सो करे चुको। त हाणे इहो जेको आहे हाई लेवल टॉक्स में हिन जो ज़रूरु ज़िक्र निकिरंदो, छो त फॉरेन मिनिस्टर सां गॾु उन्हनि जो डिफेंस मिनिस्टर बि हुयो। हाणे डिफेंस मिनिस्टर जी मौजूदगी माना आहे त देयर आर सम टॉक्स, कुझु ॻाल्हियूं थियनि थियूं पयूं सऊदी अरब ऐं पाकिस्तान जे विच में बाइलेटरल सिक्योरिटी अरेंजमेंट जे लाइ। उहो त हाणे भली थियणु घुरिजनि, छो त इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जेको मिडिल ईस्ट में सिचुएशन आहे हिन बाबति सऊदी अरब खे सिक्योरिटी घुरिजे पाकिस्तान जे तरफ़ां, त असां ट्रेडिशनली हमेशह उन्हनि खे इहो सिक्योरिटी ॾींदा रहिया आहियूं, हाणे बि ॾियूं। लेकिन इहो प्योरली बाइलेटरल जेको आहे सो अरेंजमेंट हुजणु खपे ऐं उन अरेंजमेंट सां कंहिं असांजे नेबर मुल्क खे ॿिए कंहिं मुस्लमान मुल्क खे शक शुबो में गिरफ़्तार करणु न घुरिजे। इहो डिपेंड करे थो असांजी डिप्लोमेसी ते, इहो डिपेंड करे थो त असां जेको आहे सो ॿिन्ही मुल्कनि जे विच में पंहिंजे जेको बाइलेटरल रिलेशन उन्हनि खे कीअं बैलेंस था कयूं। त जेको आहे सो असां अरब कंट्रीज़ दोस्त आहिनि उन्हनि खे बि राज़ी रखूं ऐं पंहिंजे नेबर खे बि राज़ी रखूं। सो इन जे करे मां चवां थो त असांजो जेको आहे सो हिन वक़्तु डिप्लोमेसी में बि बिल्कुलु टाइट रोप वॉक करणु घुरिजे। ॿिए नंबर ते जेको आहे सो असांखे इहो ख़्यालु करणु घुरिजे त असांजे जेको अॼुकल्ह बाइलेटरल को अरेंजमेंट थिए थो, इन सां टे मुल्क खे जेको आहे सो को हार्म, को नुक़सानु या उनखे जेको आहे सो शक शुबो न हुजणु खपे। इहो उन्हनि खे असांखे एश्योरेंस ॾियणो आहे, उन्हनि खे ट्रस्ट में वठिणो आहे। सो हाणे इहे ॻाल्हियूं ज़रूरु हिन वक़्तु हिन विज़िट में थींदियूं। इहो जेको आहे सो असांजे दोस्त हसन हबीब साहब बॉर्डर ट्रेड जी ज़िक्र कई। हाणे मुंहिंजो पंहिंजो मक़सदु पर्पज़ इहो आहे त बॉर्डर ट्रेड त हले थो पियो, उन में जेको आहे सो तव्हांजा जेके हिन साइड ते जेके कोस्टल एरिया आहिनि, सिटीज़ आहिनि, सभु उन में जेको आहे सो फ़ाइदो वठनि था। उन गवादर हुजे, पसडी हुजे, तुर्बत हुजे, या इहो पूरो पट्टो पट्टी आहे या इलाइक़ो आहे, पर इहो जेको आहे सो इन में बॉर्डर ट्रेड घटि आहे, स्मगलिंग वधीक आहे। सो तव्हांजो मतिलबु इहो बॉर्डर जेको ट्रेड आहे उनखे इंस्टीट्यूशनलाइज़ कनि, ॿई गवर्नमेंट्स जेको आहे सो उनखे उन ते बाक़ाइदा टैक्स जो निज़ाम थिए ऐं जेको आहे पेमेंट जो इहे सभु शयूं जेको आहे सो जेके से तय थियणु घुरिजनि। माना बार बार जेको आहे असां ॾिठो आहे ईरानी तेल अचे थो कराची ताईं अचे थो पियो, तव्हां रुगो हब क्रॉस करे ॾिसो त तव्हांखे जेको आहे रुगो ब्लू ड्रम्स में जेको आहे सो ईरानी तेल भरियो नज़र ईंदो। इहो जेको आहे सो जाइज़ तरीक़े सां कोन थो अचे। उन में वॾा वॾा तव्हांजा जेके से इदारा शामिल आहिनि उन में इन्वॉल्व आहिनि, तव्हांजो पुलिस हुजे या ॿी सिक्योरिटी फोर्सिस हुजनि या केर बि हुजे। सो इन जे करे इहो बॉर्डर ट्रेड खे असांखे इंस्टीट्यूशनलाइज़ करणु खपे। बाक़ाइदे जेको आहे सो ॿिन्ही मुल्कनि जे विच में बॉर्डर ट्रेड हुजणु खपे ऐं ज़रूरी आहे। ऐं तंहिंखे अलावा हिकिड़ो वक़्तु इहो बि हुयो त ईरान असांखे जेको आहे सो पर अञा ताईं गवादर जे इर्द गिर्द इलाइक़नि में जेको आहे सो बिजली जेको आहे सो सप्लाई कनि पिया, ऐं असांखे उन्हनि जो ऑफर हो त असांखां तव्हां बिजली वठो, असांखां तेल वठो, पर जेकॾहिं असांखे अमेरिका खे इहो सम्झाए सघूं, जीअं हसन हबीब साहब चयो, त असां उन्हनि खे सम्झाए सघूं इहा असांजी ज़रूरत आहे। पाइप लाइन जोड़णु असांजी मजबूरी आहे, असांजी ज़रूरत आहे, उन खां असांखे फ़ाइदो आहे, असांजे पंहिंजे आवाम खे फ़ाइदो आहे। पर छा असां हिन पोज़ीशन में आहियूं त अमेरिका खे जेको आहे इहो सम्झाए सघंदासीं? तमाम इम्पोर्टेंट आलम साहब आए कुछ रिकमेंडेशंस पे वहाँ ज़रूर शेयर किए। हसन साहब आप क्या ऐड करेंगे इसमें सर? देखिए, जैसे ट्रेड है, मैं ज़्यादा ट्रेड पे फोकस करूंगा। हमें बॉर्डर मार्केट्स खोलनी चाहिए ताकि वो हमारी कमोडिटी जो ईरान को चाहिए वो हम ईरान को दें, और उस बदले में ईरान से प्लास्टिक्स हैं, ऑयल, उनकी प्रोडक्ट्स हैं, बहुत सारी फूड प्रोडक्ट्स हैं जो ईरान से आती हैं। कराची में आप देख लें मार्केट्स भरी हुई हैं उनसे, और यहाँ से कपड़ा जा सकता है, बनाना पाकिस्तानी, मैंगो बहुत जाता है ईरान, तो हम फ्रूट भेज सकते हैं, हम राइस भेज सकते हैं, बहुत सारी प्रोडक्ट हैं। तो ये अगर हम बॉर्डर मार्केट के थ्रू भेजेंगे और एक फ्लैट फिक्स टैक्स लगा दें
تو دونوں ملکوں کو بہت فائدہ ہوگا. اس وقت رفلی جیسے عالم صاحب نے بھی ذکر کیا, بلوچ صاحب نے بھی, ہم $5 بلین کی انفارمل ٹریڈ ہو رہی ہے. اس میں آئل بھی شامل ہے اور دوسری کموڈیٹیز بھی شامل ہیں. اگر اس پہ آپ سمجھیں کہ 10% بھی آپ کو ٹیکس مل رہا ہے تو آپ کا ٹھیک ٹھاک ریونیو ہو جاتا ہے, اور جو کوالٹی ہے وہ بھی پروڈکٹس کی ٹھیک ہو جائے گی. ابھی تو پتہ نہیں کن طریقوں سے آتے ہیں, فوڈ گریڈ رہتے ہیں یا نہیں رہتے ہیں. تو ہمیں ایک تو اس پہ کہیں, سیکنڈلی اینڈ موسٹ امپورٹنٹلی آر سی ڈی کے زمانے سے ہماری کنیکٹیوٹی اچھی تھی, لیکن اب وہ شاید اگنور ہو گئی ہے. ہمیں اپنے روڈز امپروو کرنے چاہیے ایران کے ساتھ, ہمیں انٹرنیٹ اور ٹیلی فون کے کنیکشنز امپروو کرنے چاہیے اور فیسیلیٹیٹ کرنا چاہیے. ریلوے دیکھیں نیگلیکٹ کا شکار ہے, ریلوے کو دوبارہ ریوائیو کریں تاکہ ایران تک لوگ کمفرٹیبلی ٹریول کریں. تو ہمارے جب تک یہ سب لنکس نہیں ڈیولپ ہوں گے, پھر جو اس وقت ہمارا سب سے بڑا مسئلہ, اور ہمارے دونوں سینئرز نے ذکر بھی کیا کہ ایران کے اوپر جب اٹیک ہوا سیریا میں ان کے قونصلیٹ پہ, our response was very muted. ہم میں اب اتنی بھی اسپیس نہیں رہ گئی ہے, اتنی ہمت نہیں رہ گئی ہے کہ ہم اپنے نیبرنگ کنٹری کے قونصلیٹ پہ حملہ ہو اور ہم اس کو کنڈیم کریں. کل کو اگر خدا نہ خواستہ کسی اور جگہ ہوا تو بھی ہم نہیں کر پائیں گے. تو ہمیں اپنی پالیسیز میں ذرا کلیئرٹی لانے کی ضرورت ہے, اور ایران کو وہ امپورٹنس دینی چاہیے جو ہم ٹریڈیشنلی دیتے تھے. پوسٹ ریولوشن یس پرابلمز آئے تھے, لیکن اصل پرابلم ہمارے آئے تھے جب طالبان نے حکومت کی تھی. ہم طالبان کے سب سے بڑے سپورٹر تھے. اس زمانے میں ایران میں تھا, وہ اتنی زیادہ ڈیفیکلٹیز تھیں. ایرانی اس زمانے میں ہمارے لیے فلائی اوور بنائے تھے, جو کلفٹن کے اوپر جو اسٹیل کا فلائی اوور ہے جو پرائم منسٹر چیف منسٹر ہاؤس کے روڈ کو کنیکٹ کرتا ہے ڈیفنس کی طرف سے, اس پہ ایرانیوں کو مارا گیا تھا. لیکن اس کے بعد آپ دیکھیے ایسا کوئی پل نہیں بنا پاکستان. جی ہمیں میوچولی بینیفیشل چیزوں پہ کام کرنا چاہیے, اور ہمیں اب ہمت کرنی چاہیے کہ ہم اپنے اسینشل جہاں ہمیں ضرورت ہے وہاں ہم کھل کے اس پہ بولیں. پہ ہم یہ فکر نہیں کریں کہ یورپ کیا کہہ رہا ہے, امریکہ کیا کہہ رہا ہے, اور یا دوسرے ملک کیا کہہ رہا ہے. تو ہمیں اب اپنے ہاؤس کو آرڈر میں کرنا ہے اور اپنی پرائرٹیز کو سیٹ کر کے ان کے مطابق کام. ٹھیک جی صاحब, पॉलिसीज़ में क्लैरिटी ऐं म्यूचुअली बेनिफिशियल जेके शयूं आहिनि असांखे उन ते वर्क करिणो आहे. पर सभ खां पहिरियां जेका बुनियादी ॻाल्हि जिन हसन साहब ज़िक्र कयो त पंहिंजे हाउस खे असांखे ऑर्डर में करिणो आहे. डेफिनेटली हिकिड़ो कंसेंसस डेवलप करिणो पवंदो असांखे इंटरनली, त असांजी क़ौमी ज़रूरतूं छा आहिनि, असांजी क़ौमी इंट्रस्ट छा आहिनि, ऐं कंहिं तरह सां असांखे इवॉल्व करिणो पवंदो वट इज़ कॉल्ड ए नेशनल अप्रोच टू फॉरेन पॉलिसी और फॉरेन रिलेशंस, जंहिंमें इहे तमामु एस्पेक्ट अचनि था, जंहिंमें असांजी इकोनॉमिक इंडिपेंडेंस ऑटोनमी आहे, असांजी डिप्लोमेटिक ऑटोनमी आहे, असांजी पॉलिटिकल जेका आहे सा स्पेस आहे, असांजी पंहिंजी रेलेवेंस आहे इन द वर्ल्ड एंड इन द रीजन. ऐं अहिड़ी दोस्ती जेका तव्हांजे इन रोल खे इनहेंस करे, यू शुड सीक इट. हा, अहिड़ी का हुकूमत जंहिंसां तव्हांजो रोल ख़राबु थिए थो या उन सां तव्हांजो रोल में को धचको लॻे थो, ज़ाहिर हुनखे तव्हां सोचणु घुरिजे. लेकिन डेफिनेटली ईरान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जंहिंजो वेस्ट सां चाहे जहिड़ा बि झगड़ा हुजनि, बट एज़ अ पीपल, एज़ अ कंट्री इज़ प्रिटी डेवलप. उन सां असांजा एकेडमिक रिलेशनशिप हुअणु घुरिजनि, फारसी पढ़णु घुरिजे, जेका कंहिं ज़माने में असां पढ़ंदा हुआसीं. मूंखे यादि आहे असां नंढे हूंदे पढ़ी आहे. वाई नॉट उनखे वरी रिवाइव कजे, ऐं काफ़ी सारो कल्चरल जेको एक्सचेंज आहे उन सां तमामु घणा वॾा मसइला हल थी वेंदा आहिनि. उहे असांखे करणु घुरिजनि. आई एंटायरली एग्री विथ हबीब साहब के न सिर्फ़ु कि असांजा रुॻा ज़ाइरीन उतां वञनि, पर उतां बि ईरानी असां वटि अचनि ऐं सैर कनि. सो इन लिहाज़ सां आई थिंक देयर इज़ अ ह्यूज स्कोप फॉर कोऑपरेशन. ऐं असां ग्रेजुअली डेफिनेटली पहिरियों हिकिड़ो फ़ैसिलो कयूं त भई पंहिंजे नेबरहुड खे असांखे कंड्यूसिव बनाइणो आहे, दोस्ती बनाइणी आहे, उन मां फ़ाइदो वठिणो आहे म्यूचुअल, ऐं पोइ इन तरह सां असांखे अॻिते वधणो आहे. कंहिंजी ग़ुलामी नाहे करणी, कंहिंजी असांखे क़ैदी नाहे बणणो, कंहिंजी ॿिए जे एजेंडा खे असांखे प्रमोट न करिणो आहे. एजेंडा ऑफ पाकिस्तान एंड पाकिस्तान फर्स्ट जो नारो लॻाए असांखे पंहिंजी फॉरेन पॉलिसी ठाहे ऐं ईरान सां बहितर तालुकात करणु. ठीकु जिया साहब, बिल्कुलु दुरुस्त पिया फरमायो. मां त पंहिंजे घर खे बि ॾिसणो आहे ऐं जेके अपॉर्चुनिटीज़ वेट पियूं करनि उन्हनि खे बि टाइमली प्रायोरिटी ते रखी करे हल करिणो आहे. पर आलम साहब, अवां वटि खां ज़रूरु इहो पुछणु चाहींदसि त वेस्ट कीअं ॾिसंदो इन समूरी सूरत हाल खे, इन्हनि डेवलपमेंट्स खे, इन दौरे खे, ऐं कीअं ॾिसो पिया आलमी सियासत ते इन सूरत हाल जा, इन डेवलपमेंट जा असर?
आलम साहब मुंहिंजो आवाज़ मां ते पहुचे पियो? मुंहिंजो म्यूट आहे एक्चुअली। आलम साहब जेकर मुंहिंजो आवाज़ मां ते पहुचे पियो त पंहिंजो माइक अनम्यूट कजो। जी आलम साहब, अवां जो आवाज़ असां ताईं न पियो पहुचे, असीं कोशिशि कयूं था त तव्हांखे ॿुधी सघूं ऐं सम्झी सघूं। हसन साहब, यही सवाल आपके पास भी रखूंगी कि मगरबी दुनिया कैसे देखेगी इस डेवलपमेंट को, आलमी सियासत पर क्या असरात देख रहे हैं आप इस दौरे के? देखिए, अगर आप इसको बिल्कुल इस एंगल से दौरे को देखें तो प्रेसिडेंट रईसी का ये दौरा इज सीन एज एन एफर्ट टू शो टू द वर्ल्ड कि वो अकेला नहीं है, उनके नेबर्स से ताल्लुकात हैं। और ये 3 दिन का विजिट जिसमें लाहौर, कराची भी आ रहे हैं, शोज अ वेरी क्लियर इंटेंट बाय ईरान कि वो आइसोलेटेड नहीं है, उनके दोस्त हैं, वो लोग वहां जा रहे हैं। और वो सिर्फ सादा विजिट नहीं है प्रोटोकॉल वाइज, बट बड़ा मीनिंगफुल है, जहां बड़ा डेलीगेशन उनका ट्रेड का है जो यहाँ बातें कर रहे हैं। कराची में भी चेंबर से उनकी बातचीत होगी, लाहौर में भी बिजनेसमैन से बात होगी। तो ये विजिट जो है ईरान की तरफ से एक रिस्पॉन्स है टू द वेस्ट एंड यूएसए कि भाई देखो हम अकेले नहीं है। इससे पहले वो चाइना के साथ भी एग्जिबिट कर चुके हैं, रशिया के साथ भी कर चुके हैं। तो गो के ये कोई स्ट्रेटेजिक अलायंस नहीं निकल रहा है, लेकिन लगता है ये बहुत क्लियरली है कि ईरान शो कर रहा है टू द वर्ल्ड कि वो अकेला नहीं है, उसके दोस्त हैं। और हमारे लिए भी निस्बतन अच्छा है कि ईरान पे अगर कोई भी अटैक होता है या कोई एक्शन होता है तो हमारे लिए बहुत डिफिकल्ट होगा। तो ये जो दौरा है और उसमें जो जिस तरह से बातें हो रही हैं, इजराइल की जॉइंट कंडेमनेशन भी हुई है, बहुत अरसे के बाद हमने इजराइल के खिलाफ कहीं इस तरह बोला है। तो मुझे ये लगता है कि ये दौरा जो है स्ट्रेटेजिकली बड़ा इंपॉर्टेंट है, इसके टाइमिंग्स बहुत जबरदस्त है। और ये जो विजिट टू लाहौर और कराची है, ये एक बहुत स्ट्रांग मैसेज दे रहा है कि ईरान के पाकिस्तान से जो रिलेशनशिप है वो सिर्फ कैपिटल टू कैपिटल नहीं है, पब्लिक में भी उनका उतना ही से या दोस्ती है जितनी होनी चाहिए। तो वेस्ट को ये बात बिल्कुल नहीं पसंद आएगी और यकीनन हमें बाद में थोड़ा सा मुसीबत का सामना करना पड़ेगा, एक्सप्लेनेशंस देनी पड़ेंगी। लेकिन ये बहुत जरूरी है कि ये शो हो कि हम दो नेबर्स हैं और हमारे बड़े गहरे ताल्लुकात हैं एट डिफरेंट लेवल्स, नॉट ओनली ऑफिशियल लेवल बट एट बिजनेस एंड पब्लिक लेवल। ठीक, आलम साहब, थोड़ी मुसीबत भई असांखे उनखे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो, थोरो प्रेशर बि अची सघे थो। हसन साहब जेका ॻाल्हि कई, फाइनल कॉमेंट अवां जो सर। आवाज़ अचे तो मुझे? बिल्कुल अचे पियो सर। हाँ, ॻाल्हि बिल्कुलु मां एग्री थो कयां पंहिंजो हसन हबीब साहब सां। असांजा तालुका जेको आहे सो ईरान सां वधीक हुजणु खपनि ऐं हे जेको मैसेज आहे इहो जेको आहे सुठो मैसेज मोकिले थो इवन इंटरनेशनल कम्युनिटी खे बि। पर प्रेसिडेंट साहब, ईरानी प्रेसिडेंट साहब जे अचण खां अॻु में तव्हांखे बि ख़बर आहे, शायदि तव्हां बि पढ़ियो हूंदो किथे, अमेरिकन्स जेको आहे सो वरी मुखालिफ़त कई आहे गैस पाइप लाइन, ऐं उन्हनि वरी चयो आहे त जेको आहे हिन ते सैंक्शन लॻी सघनि था पाकिस्तान ते। हाणे जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल में आहे त असांखे जेको आहे सो अमेरिका सां यानी डिप्लोमेटिक लेवल ते इन शइ खे भरपूर अंदाज़ में खणणु घुरिजे। जेको आहे सो असां सावरन कंट्री आहियूं, कंट्री टू कंट्री तव्हां सां जेको आहे सो असां कोऑपरेशन करण जे लाइ बि तयारु आहियूं ऐं तालुकात खे वधीक डीप करण जे लाइ बि तयारु आहियूं। पर एट द सेम टाइम असां पंहिंजे नेबर सां जेको आहे सो पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ ऐं उन्हनि जी ज़रूरत मुताबिक़ तालुका ज़रूरु वधाईंदासीं। उन्हनि में तव्हां असांखे डिक्टेट न कयो। इहो स्टैंड असांखे अॼु वठिणो पए या सुभाणे, पर सुवाल इहो आहे त जेसिताईं असां पंहिंजे घर खे न ठाहींदासीं, जेसिताईं असां पंहिंजे इकनॉमिक क्राइसिस खां न निकिरंदासीं, जेसिताईं असां पंहिंजे मुल्क में पॉलिटिकल स्टेबिलिटी न आणींदासीं, जीअं असांजे न्यूक्लियर प्रोग्राम ते जेको आहे सो कंसेंसस आहे, नेशनल कंसेंसस आहे, जीअं कश्मीर ते नेशनल कंसेंसस आहे, अहिड़े तरीक़े सां नेबरिंग कंट्रीज़ सां तालुका जे बारे में नेशनल कंसेंसस असांजो हुजणु ज़रूरी आहे। चाहे पार्लियामेंट जे रेज़ोल्यूशन जी सूरत में हुजे या को ॿियो तरीक़ो हुनजो हुजे।
त पार्लिमानी पार्टीज़ जेके आहिनि से पाण में वेही करे हिकिड़ो जेको आहे सो रेज़ोल्यूशन पास कनि या पार्लियामेंट हिकिड़ो यानी जॉइंट पार्लियामेंट जेको आहे सो रेज़ोल्यूशन पास करे ऐं सभिनी खे ॿुधाए त असां हिननि शइ ते जेको आहे सो कंप्रोमाइज़ न कंदासीं चाहे कुझु बि थी वञे. ॾिसो वी शुड एक्ट एज़ अ नेशन. असांखे जेको आहे सो ईअं न करणु खपे त असांखे जेको आहे चारि पैसा किथां मिलनि था त वरी जेको आहे सो असां उन्हनि जो चवणु वठूं पंहिंजे बायोलेटरल रिलेशन्स में. IMF जो आहे त असां अमेरिका जा ग़ुलाम थी रहूं. जेकॾहिं असांखे गल्फ स्टेट खां चारि पैसा मिलनि था या इन्वेस्टमेंट थिए थी त उनजे करे जेको आहे असांजा ॿ नेबर आहिनि वधीक अफ़गानिस्तान आहे ईरान आहे. जेतिरो असांजे लाइ अफ़गानिस्तान इम्पोर्टेंट आहे इन खां वधीक ईरान आहे. सो असांखे इहे मामला ॾिसणु खपनि. असांजो हिन वक़्तु अफ़गानिस्तान सां बि तालुका ठीकु न आहिनि त ईरान सां बि हेॾा वाम न आहिनि. आख़िर एज़ अ नेशन असां नेबर त कोन मटाए सघंदासीं. बिल्कुलु अहिड़े नमूने सां इंडिया सां बि असांजा तालुका ठीकु न आहिनि. आलम साहब थैंक यू सो मच. इन मामले में जेको आहे सो बिल्कुलु एज़ अ नेशन बिहेव करणु खपे. एज़ अ बोल्ड नेशन यानी बोल्ड डिसीजन वठणु खपे. जी थैंक यू सो मच आलम साहब. हसन हबीब साहब, JR बलोच साहब, थैंक यू सो मच. तव्हां वक़्तु ॾिनो अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू लाइ. नाज़रीन त अहम गुफ़्तगू जेका आख़िर में ॻाल्हि थी उन सां ई प्रोग्राम खे वाइंड अप कंदसि. पंहिंजे घर खे असांखे ठाहिणो आहे. जेकॾहिं असीं चाहियूं था त पंहिंजो जेको असांजो मैसेज आहे दुनिया ताईं हिकिड़े असराइते नमूने सां असीं रखी सघूं त उनजे लाइ तमामु ज़रूरी आहे त असीं पंहिंजे पेरनि ते बीठल हुजूं. असां एतिरा बाइख्तियार हुजूं, एतिरो असरु रखंदड़ हुजूं. ऐं उन हवाले सां एक्सपर्ट्स जी जेके गुफ़्तगू हुई, एक्सपर्ट्स जा जेके राया हुआ उहे अवां ॿुधा त हिन वक़्तु जेका शइ तमामु घणी अहम आहे, जेका प्रायोरिटी ते हुजणु घुरिजे, उहा इहा आहे त नेबरिंग कंट्रीज़ सां जेके असांजा लाॻापा आहिनि उन्हनि ते असांखे ॾिसणो पवंदो. पॉलिसीज़ में क्लैरिटी आणी पवंदी ऐं उन ते असांखे हिकिड़ो क़ौमी इतफ़ाक़ राय नेशनल कंसेंसस बिल्ड करिणो पवंदो. उन खां सवाइ ॿियो को रस्तो असां वटि मौजूदु न आहे. जेकॾहिं हीउ रस्तो वठूं था त पोइ कामयाबी परे कोन्हे. नाज़रीन इजाज़त वठंदासीं. वां जो प्रोग्राम वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु. तेसिताईं ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़.